नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तवाजी खिदमत में हाज़िर थियो आया। यकीनन अवां खे पसंद ईंदी सुही आहे त 4 क़िस्म जा माण्हू जेके क़यामत जे दिहाड़े अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में पंहिंजा उज़्र पेश कंदा, पर उन्हनि 4 क़िस्मनि जे माण्हुनि जो को बि उज़्र अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में नाक़ाबिले क़बूल हूंदो, यानी उन्हनि जो को बि उज़्र अल्लाह पाक क़बूल न फ़रमाईंदो। इन जे मुतालिक़ अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि, पर उन खां अॻु में अवां सां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजे चैनल ते नवां आहियो त अवां सां गुज़ारिश आहे त अवां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, 4 माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो को बि उज़्र अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में क़बूलियत हासिल न करे सघंदो। त उन्हनि मां पहिरीं क़िस्म जो जेको माण्हू आहे, नंबर 1 उहो माण्हू जेको अज़ान ॿुधे ऐं बग़ैर कंहिं उज़्र जे मस्जिद में न अचे, यानी अज़ान ॿुधे पोइ बि नमाज़ जे लाइ न अचे। नंबर 2 उहो माण्हू जंहिं वटि खाधो वग़ैरह हुजे पर साइल खे न ॾिए, साइल खे ख़ाली वापसि मोटाए छॾे, यानी जेको फ़क़ीर या साइल सदा हणण वारा जेके ईंदा आहिनि उन्हनि खे ख़ाली मोटाए छॾे, उनखे खाधो वग़ैरह न खाराए। ॿिए क़िस्म जो माण्हू उहो आहे। नंबर 3 अहकाम ख़ुदाबंदी खे नज़रअंदाज़ करण वारो, यानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अहकामनि ते अमल न करे उन्हनि खे नज़रअंदाज़ करे। ऐं नंबर 4 उहो माण्हू जेको ताक़त जे बावजूदु हज न करे, यानी उन वटि ताक़त बि आहे हज करण जी, उन में इस्तिताअत ऐं उन में ताक़त बि मौजूदु आहे, पैसो दौलत बि आहे, पर उहो उन जे बावजूदु बि जेकॾहिं हज न करे त उन जो को बि उज़्र अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में क़बूल न थींदो। त प्यारा दोस्तों, ही 4 क़िस्म जा उहे माण्हू आहिनि जिन जो क़यामत जे ॾियारे को बि उज़्र अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में क़बूल न थींदो। त प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।